नासिर सेठार जा बरसा ॻोठ ख़ैर मोहम्मद डेपर में डेपर क़ौमी ता तरफ़ा कन्वेंशन कोठाए पियो, जंहिंमें वॾे तादाद में माण्हू शिरकत कई। इन हवाले सां पेश आहे सेठार जा मां आशिक़ हुसैन जी रिपोर्ट। इन वक़्त असां मौजूद आहियूं सेठार जा बरसा ॻोठ ख़ैर मोहम्मद डेपर में, जिते डेपर क़ौमी ताद पारां कन्वेंशन मुनक़िद कयो वियो आहे। चो त कन्वेंशन में मौजूद माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, कन्वेंशन करण जो कहिड़ो मक़सदु आहे? जी एजेंडा असांजो मंशूर इहो आहे त असांखे क़ौम खे गॾु करिणो आहे, हिकु प्लेटफॉर्म ते बीहणो आहे। इन जी पहिरीं शुरूआत असांजो दोस्त असांजो सहाफ़ी जाखोड़ी खाहोड़ी अलीशेर डेपर इन शइ जी शुरूआत कई आहे। उहो प्रोग्राम थियो। हीअ प्रोग्राम जी ॿी कड़ी आहे। इंशाअल्लाह ताला सिंध जे ॿियनि शहरनि में बि इहे प्रोग्राम थींदा। अल्लाह ख़ैर करे असां जल्द इन कोशिशि में आहियूं त सुठा प्रोग्राम करे हर जाइ ते ऑर्गेनाइज़र चूंडे पंहिंजी बॉडी खे मुकमल शक्ल ॾियो। विछड़ियल आहे, गॾु कान्हे का, को किथे आहे को किथे आहे, इन जे करे असां कयो आहे त सभु गॾु थियूं, हिकु थियूं, ताक़त आहे। डेपर जा अहिड़ा प्रोग्राम करे डेपर खे पाण में गॾु करे 21 ऐं 32 सुबुह जो ऐं असां इहो भरपूर कोशिशि कयूं त हिते जेके असां डेपर आहिनि उन्हनि खे पाण में गॾु खणी। असांजे बुनियादी मक़सदु इहो आहे त असां पंहिंजी बिरादरी खे हिकु प्लेटफॉर्म ते आणणु था चाहियूं, जेके मसइला आहिनि पंहिंजे सरदार साहिब जी अॻुवाणी में हल करणु था चाहियूं। ऐं असांजो मैसेज इहो आहे पंहिंजी बिरादरी खे त इल्मु पिरायो, जेतिरो बहितर अथव त पंहिंजे ॿारनि खे अॻिते आणियो, तालीम ते तवजो ॾियो। ऐं उहो शौरी अलामत इन करे आहे त हिन में सभु लिखियो पढ़ियो जेको माहौल आहे, असांजा दोस्त आहिनि, असीं उनखे सभिनी गॾु खणी आया आहियूं। सेठार जा बरसा डेपर जा में डेपर क़ौमी ताद पारां हिकु जेको आहे कन्वेंशन कयो पंहिंजी बिरादरी जो। कैमरामैन नज़र अली कुबर सां गॾु आशिक़ हुसैन, धरती टीवी सेठार जा।